टेलीविजन जे पारां शुरू थींदड़ इन संगीत संसार प्रोग्राम में असीं ठाठनि ते गुफ्तगू कंदासीं। त ठाठ लफ़्ज़ जी माना आहे समुंड। गुल गुल कई भैरवी जा क़िस्म आहिनि। मुल्तानी भैरवी आहे, सिंधी भैरवी आहे, इंडियन भैरवी आहे, जंगला भैरवी आहे। ऐं मुख़्तलिफ़ किताब के 18 क़िस्म लिखनि था, के 13 क़िस्म लिखनि था, के 16 क़िस्म लिखनि था। इन में ज़रूरु इख़्तिलाफ़ आहे त उन्हनि जे आरोह ऐं अवरोह में फ़र्क़ु आहिनि जेके रागड़ियूं आहिनि। हर राग जो बेसिक ख़्याल है, पोइ उनजी ख़्याल खां पोइ ठुमरी आहे, पोइ काफ़ी आहे, पोइ गीत गज़ल आहे। इहे सभु रंग असांजे हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। अहिड़ा प्रोग्राम ख़्यालनि में सोचूं पिया। ठाठ कल्याण जा जेके सुर आहिनि सभु तीवर आहिनि। ऐं सिज लहे थो, थधी हिकिड़ी शाम थिए थी, इन टाइम ते जेको राग ॻाइजे थो उनखे कल्याण थो चइजे। जेको परफॉर्मेंस ऐं एकेडमिक हिक ॿिए खां डिटैच्ड हुयूं, अलॻि हुयूं, त उन सॼी जी जेका परूड़ हिते पए थी। हिकु त कंहिंसां दिलि न लाइजे, न लाइजे, न लाइजे। ॾहनि रागनि जूं छा मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि। सिंध में जेको मौसीक़ी ज़वाल पज़ीर थींदी पई वई, उनखे प्राइवेट चैनल्स मां मेहरान टीवी उन जी मालिकी जो हिकिड़ो क़दम खयो आहे। मेरा माही मौला शाल मिला